नाज़रीन, खाई में क़ाइम शाह अब्दुल लतीफ़ न्यू मॉडर्न पब्लिक स्कूल में सिंध जे हथ जे हुनरनि जी अहमियत खे उजागर करण जे सिरे हेठि सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिं में उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। तफ़सील ॾिसूं था अवामी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फिदा हुसैन मरी जी हिन रिपोर्ट में। शाह अब्दुल लतीफ़ न्यू मॉडर्न पब्लिक स्कूल में सिंध जे हथ जे हुनरनि जी अहमियत खे उजागर करण जे सिरे हेठि सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में अवामी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फिदा हुसैन मरी ऐं अज़हर मरी ख़ासि महिमान तौरु शरीक थिया, जॾहिं त उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि सकाफ़ती लिबास पाए वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश करे ख़ूब दाद वसूल कयो। खबर चार न लहंदो साए दरगाह काबिल सहंदो साए खबर चार न लहंदो साए वनी पेका तू वसाए मुंहिंजी तकरीब के खिताब कंदे एडवोकेट मज़हर मरी, डॉक्टर परवेज़, जाहिद मरी, हयात मरी ऐं ॿियनि चयो त सिंध जी सकाफ़त हज़ारें साल पुराणी आहे ऐं हू 2 डिसंबर ते सकाफ़ती ॾिहाड़ो अवामी न्यूज़ सां गॾिजी भरपूर नमूने मल्हाईंदा। वठी हर हर जन्म वरबो, वठी हर हर जन्म वरबो, मिठा मेहरान में मिलबो, ख़त्म हूंदा थी वेंदी चिटी चांटान में मिलबो। सिंध वॾी पुराणी सकाफ़त रखे थी। मोहन जे दड़े मां जीअं छोकिरी ॿुधायो त मोहन जे दड़े खे जॾहिं एक्सप्लोर कयो वियो, मोहन जो दड़ो कंहिं सबब ख़त्म थियो, को ज़िलज़िलो आयो या कुझु बि थियो, पर मोहन जे दड़े जे टाइम ते सिंध वॾी तहज़ीब रखंदी हुई। उते हिकिड़ो साइंटिफिक सिस्टम हो सिंधी माण्हुनि जो। उन वक़्तु दुनिया जा माण्हू ग़ारनि में रहंदा हुआ। अमेरिका कोन हो, जर्मनी कोन हो, इटली कोन हो, फ्रांस कोन हुई। उन वक़्तु सिंध जा माण्हू हिकिड़ी तहज़ीब याफ़्ता ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। रहे सिंध आबाद थींदो खुशहाल पाकिस्तान, रहंदी सिंध आबाद त थींदो खुशहाल पाकिस्तान। अॼु असीं कल्चरल डे एकता ॾियारो मल्हाए रहिया आहियूं शाह अब्दुल लतीफ़ न्यू मॉडर्न पब्लिक स्कूल खाई जे प्लेटफॉर्म तां। ए रोशनी जतारड़ा उतो उतो ए बारड़ा ए रोशनी जतारड़ा के कारड़ा के भूरड़ा विजो दुखन में डारड़ा नहीं खणी ये चवजे तो वधा कोन कई जेका मेहनत कई ते बारन जे अग्या हुई। हां छाए जो मुजो एकड़ो रयो सिस्टम मुजी दिल चवे थी हम 5-6 महीना हर स्कूल में वणा या मुजी ख्वाहिश है जाती छो जो उते जे बारन के मुखा के पूछो पेरेंट्स पूछो मुखा जी तू दे खबर कामेट छा पढ़ाइंदो है मुझे आऊं पढ़ाइंदो शौक है अदब जे बार में शौक हुंदो जे अदब हुंदो
ॿार में त उहो अधु ख़ुदि पढ़ी ईंदो वरी मुंहिंजो सब्जेक्ट मुंहिंजो उहो अची अलाए तूं मथां कामरेड हुए मथां सुठियूं ॻाल्हियूं मुंहिंजो न मुंहिंजो सब्जेक्ट इहो ऐं सिंधी मुंहिंजी मादुरी ज़बान आहे मुंहिंजी जीजर माउ जी ॿोली आहे उहा त मूंखे असांखे दुनिया जे हर ॿोली जिते वञूं उते ॻाल्हाए सघूं था उहा आई वई तूं कही रात आई वई तू न आए कई माँ कमे में दरा काक रोंदी रही मीह मोटी वया ॾींह उभरी लथा मीह मोटी वया ॾींह उभरी लथा तो न आए पिरी वे लगे थी वही सांवरा तो सिवा छावरा छा कबा सांवरा तो सिवा छावरा छा कबा लूह तो जी लगी लूह लगंदी रही थो वञा मां वञा कीअं भेरे भञा सिज वींदो लही पेर वींदा ढही तकरीब में पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि में इनाम पिणु विराया विया आख़िर में उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि हो जमालू ते रक़्स करे तकरीब खे 4 चंड लॻाए छॾिया। जी नाज़रीन तव्हां हिते जेको सो आहे शाह अब्दुल लतीफ़ न्यू मॉडर्न पब्लिक स्कूल में जेको सो आहे कल्चर सिंधी जेको सो सकाफ़त जे हवाले सां जेको सो हिकिड़ो प्रोग्राम ॾिठो वियो हुयो ऐं ॿारनि जेके से सिंधी सकाफ़त जा जेके से टेबलोज़ पेश कया कैमरामैन अज़हर मरी सां गॾु फिदा हुसैन मरी अवामी न्यूज़ खाई ये मेरो सोना लतीफ जो